गाल के मजाक में न टार। तमाम घणी सोच विचार का पोए यो फैसलो कयो आहे। मिस रज़िया, मां आम नौजवान वांगुर इश्किया खत लिखी या गैस हॉस्टल जा चक्कर काटे मां तव्हां खे बदनाम न करण पे चाहियो, बल्कि पंहिंजी ख्वाहिश जो इज़हार शरीफ़ाने अंदाज में पियो करियां। वधीक जीअं तव्हां मुनासिब सम्झो। अव्हां जी महिरबानी जो अव्हां मूंखे लाइक़ सम्झो थो। पर मूं सां कई फैमिली प्रॉब्लम आहिनि जेके मूंखे हल करणा आहिनि। ॿ नौजवान घणियूं शादी इंतज़ाम में वेठियूं आहिनि। ग्रेजुएट बाक़ी नौकिरी कान्हे, मुंहिंजो को बंदोबस्तु कान्हे। पोइ मां 2 किलोमीटर पंधु करे स्कूल पढ़णु वेंदी आहियां। मूंखे इहो सभु ॾिठो नथो थिए। मां पंहिंजी माउ सां गॾिजी पंहिंजे घर जा मसइला हल करण थी चाहियां। इन मुंहिंजो को गुरूम कोन्हे। अव्हां जी महिरबानी। वक्त कीअं न गुज़री वियो, ॼणु बि हुआसीं। तो पहले भी से मेरा हाथ चलाया है। सरकार तो कितने हैं? छागल है यादन के रहना आज तो मैं जीवारी की चुनी सभी वक्त इन लम्बी गले की सुनी। मुझे इन्हीं लोगों के बारे में खबरें जो है ना, मकरान दिमाग हमें होना है। आखिर में एडी वडी सजा। वक्त कीअं न गुज़री वियो, ॼणु भी हुआसीं। याद रखा पहले तो पहले भी हमसे मेरा हाथ चलाया है। सरकार तो कितने हैं? है छागल है यादन के रहना आज तो मैं जीवारी की चुनी सभी वक्त इन लम्बी गले की सुनी। लेकिन मुझे इन्हीं लोगों के बारे में खबरें जो है ना, मकरान दिमाग हमें होना है। आखिर में एडी वडी सजा। सबको हमेशा मेरे को जुबान में था कि कलाई छोड़ के ये नमाज ये खाने वापस मौके को नहीं दी। आज इतनी खूबसूरत नमाज
पुट वकार हेॾे अच पुट हलिया अच पुट वे यार वञी तो त असुली सफ़ा घर जी वाट ई विसारी थो छॾी अॼु सॼो ॾींहुं तुंहिंजो इंतज़ार पए कयो अथमि तोखे चयो अथमि बाबा त मुंहिंजो इंतज़ार न कंदो कर पोइ बि हाणे मूड दुरुस्त कर त हिकिड़ी फैंटास्टिक ख़बर ॿुधाया आहे छा नालो आहे हुन छोकिरी जो हा शोभिया शोभिया लाइ परेशान आई न चई ॿुधाइण सां कंहिंजी परेशानी दूर त न थींदी आहे बाबा मूंखे मुंहिंजे हाल ते छॾे ॾियो पर तो त इहो पुछियो ई कोन त मूं अॼु तुंहिंजो एॾो बेचैनी सां छो पिया इंतज़ार कयुमि हुनजे माइटनि शादी लाइ आमादगी ज़ाहिर कई आहे हा टेलीग्राम पढ़ी ॾिस Oh no, Daddy. Oh yes, my son. पुट जज़्बा सचा हुजनि त कॾहिं कॾहिं इएं बि थींदो आहे Oh, thanks God. Thanks. हुन लाइ सॼो सॼो महीनो इंतज़ार कंदो ऐं उहा ईंदी आहे त मूंखां त वरी तोसां थींदी हुन त अख जी पुछड़ीअ सां न ॾिसंदी आहे ये तो उस्तादी गुर जिन खां प्यारा तुम वाक़ुफ़ ही नहीं तो सेखार न इन्हें सेखारिया इन लगा सेवा कर का खिदमत चाकरी थिए तो कोई सोचिबो जे तूं चवंदे तीअं थींदो तूं सिर्फ़ु मूंखे हिकिड़ो मौक़ो कढी ॾे त उहो फ़क़ति मूंसां 2 मिंट वेही फिलहाल दुकानदारी कर ग्राहक पिया अचनि सेठ पियो ॾे सही पर मुंहिंजी ॻाल्हि यादि रख अदा यादा याद महिरबानी अस्सलाम हिते रुगो ॿारनि जा कपिड़ा पिया आहिनि लेडीज़ वैरायटी ख़तम करे छॾी अथनि छा शायदि अचो त पुछी ॾिसूं हलिया ॿुधो मथां लेडीज़ वैरायटी ख़तम करे छॾी अथनि छा जी हाँ लेडीज़ वैरायटियूं सभु हेठि आहिनि तव्हां हेठि अची ॾिसो प्लीज़ अच्छा अची थो वठो असांखे शादी जा वॻा ॾेखारियो ॿियो प्लीज़ पहिरीं तव्हां इहो ॿुधायो त चांहि पीअणु पसंदि कंदव या थधो नो थैंक्स हीअं मूड न आहे प्लीज़ वॻा ॾेखारिजो हा हे ॾिसो कपिड़ो बि तमामु शानदार आहे ऐं डिज़ाइन बि ॾाढी ख़ूबसूरत छा ख़्याल आहे मूंखे त वणे चलो तोखे का शइ पसंदि अचे जिंद न छॾाए सही ॿुधाए हिननि कपिड़नि में त तूं आसमानी हूर लॻंदी आहे हूर ही पैक त करायूं ठीकु आहे
ये पैक कर रही हूँ। अच्छा ये भी सुठो तो लगे ना? हो वधीक सुनो। चलो इहा ॻाल्हि आहे। पुट तो छा ॿुधायो छा कंदो आहे तूं? मां पाण डॉक्टर आहियां। हा डॉक्टर। ऐं तूं पुट? मां दादा एमए कई आहे, वकार साहब क्लास पियो आहियां। अच्छा अच्छा अस्सलाम वालेकुम। वालेकुम वकार साहब क्या? पुट वकार हाणे भी संगत आई आहे तोखे मुबारकबाद ॾियण। सो तूं करे नथा कचहरी, मां हलां थो। चङो पुट ख़ुदा मुबारक हुजे शादी। वकार साहब शादी मुबारक। शादी मुबारक हो तव्हांखे मुबारक। साईं ख़ैर मुबारक। प्लीज सही कहिड़ा हाल आहिनि डॉक्टर साहब? ख़ुशि आहियो? ख़ैर सही ख़ुशि आहियो? ख़ैर ठीक ठाक। सही कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैर सही कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैर ठीक ठाक। वकार साहब माफ़ कजो, शादी वारे ॾींहुं असां न अची सघियासीं। अॼु हाज़िरी भराई आहे। मिड़ेई ख़ैर आहे यार, माण्हू खे मसरूफ़ियत थी सघे। हिकिड़ी ॻाल्हि यार, असां गुल हूंदा आहिनि, असां पंहिंजी रस्म ज़रूरु पूरी कंदासीं। इहे तव्हांखे पाइणा पवंदा। अच्छा एज़ यू। थैंक यू, महिरबानी डॉक्टर साहब। शादी ते न पहुचण जी माज़रत यार। मिड़ेई ख़ैर आहे। कमकार कनि था पिया। महिरबानी। थैंक यू लख बिशारा साहब ॿियो कहिड़ो हाल आहे? बस गमन वकार साहब। जॉब वाब मिली या अञा बेरोज़गार आहे? न यार वकार साहब, जॉब अञा कोन मिली आहे। अञा वठूं था दफ़्तरनि जा चक्कर कटी। अच्छा डॉक्टर साहब ॿियो ख़ैर आहे? सफ़ा ठीक ठाक बहारियो? बिल्कुलु सही। सही ॿियो हाल? तव्हांजी वकालत किथे पहुती? बस वकार साहब पई हले ऐं दुआ को तलाक रखते बेड़े नमूने हले त ठीकु आहे। भई ही कुझु तोहफ़ा संग जे तरफ़ां इहे क़बूल करणा पवंदा। लख महिरबानी। तव्हां ॿुधायो सी मेवर साहब, ख़ुशि आहियो? धंधो हले पियो? फर्स्ट क्लास अलाह जा आसान। पुट इहो बराबरि आहे त वकार तोसां गॾु पढ़ियो आहे ऐं थी सघे थो तूं हुनजे कमज़ोरियुनि खां वाक़िफ़ बि हुजी, पर हिकु पीउ जी हैसियत सां जेतिरो आउं हुनखे सुञाणा शायदि ई को ॿियो सुञाणे। वकार तमामु सुठो छोकिरो आहे, तमामु बहितरीन छोकिरो आहे, पर हिन सां गॾु हू हसास ॾाढो आहे। मां ॼाणा थी। हा हुनजी हा में हा मिलाइजाए। कॾहिं बि का अणसुहाईंदड़ ॻाल्हि करे त हुनजी तबियत जी बेवसी समझी दरगुज़र करे छॾिजाए। पुट हुनजे बारे में बेका मालूमात? हिकिड़ी ॻाल्हि आहे त हुन ते कॾहिं बि चिथर न कजाए। तंज़ जे ॿिनि ॿोलनि ते हू सुकल काठी वांगुरु भॼी भोरा भोरा थी वेंदो आहे। चङो पुट, मां हाणे हलां थो। साईं 2 मिंट हिकिड़ा था, मां चांहि थो। चांहि जी तकलीफ़ वकार साहब प्लीज़। आयो छो ख़ैर त आहे? छो परेशान थियो आहीं पुट? बाबा हूं नौकरी छॾे ॾिनी आहे। इहो त ॾाढो सुठो कई।
मूं तोखे चयो हो न त इहा नौकरी तोते वॾा भार विझी ॾींदी। ॾिठई न पाण पढ़ाईअ खां बि कीअं परे हलियो वञे। हा बाबा, मां वाकई ॾाढो परे हलियो वियुसि। एतिरो परे जो मोटण जो को रस्तो ई न बचियो। छो बाबा, थधो शुकारो भरी? पुत्र, खुशीअ जी हिकिड़ी पुराणी घड़ी याद अची वई। तुंहिंजी छठीअ जो ॾियारो माणे ज़ाइफुनि में घुराए मूंखे चयो त ढोल वॼाए ऐं झूमर भाण। मुंहिंजी हालत ॾिसण वटां हुई। न मूंखां ढोल पे वॻो न सही झूमर पे आई। पोइ त औरतुनि में होकरा पइजी विया। हाय हाय, ज़मानो गुज़री विया आहे, पर हिन घर में वरी खुशीअ जी का अहिड़ी घड़ी न आई आहे। हाणे त हिकिड़ी आस बची आहे, तुंहिंजी शादी पंहिंजी अखियुनि सां ॾिसी वञा।